Sakkar IBA is a quality institute imparting professional education. Join Sakkar IBA come from poor family backgrounds and mainly from the rural areas. 40% of the enrollment in Sakkar IBA are girls and mostly from villages. सिंध में मेरिट ऐं क्वालिटी ऑफ एजुकेशन जे हवाले सां मशहूरु इदारो IBA सखर अॼुकल्ह इल्ज़ामनि जे ज़द में आहे। कुझु ॾींहं अॻु IBA सखर जी गर्ल्स हॉस्टल जे मस्जिद में वेही ॿिनि नक़ाब पोश छोकिरियुनि वीडियो तयारु कई ऐं उन वीडियो में IBA सखर जे VC रजिस्ट्रार समेत ॿी इंतज़ामिया मथां हेरासमेंट समेत ॿिया संगीन इल्ज़ाम मढ़िया विया ऐं बाद में यह वीडियो वायरल कई वई। IBA की मस्जिद में, जिसको अल्लाह का घर कहते हैं, उसमें अपनी फरियाद लेके आई हूँ। आज हम इतने बेबस हैं सखर IBA में कि हमें अपनी आइडेंटिटी को छुपाकर इंसाफ मांगना पड़ रहा है। हमने ये पर्दा कोरोना की वजह से नहीं, बल्कि IBA में कोरोना से भी बदतर तबाही करने वाले माफिया की वजह से करना पड़ रहा है, जो हमें निसार साहब के जाने के बाद सिर्फ तबाही के रास्ते पे लाने की कोशिश कर रहे हैं। यहाँ पे इंसाफ जैसी कोई चीज़ ही नहीं है। निसार साहब के जाने के बाद वो निसार साहब हर बच्चे के मसलों को सिर्फ सुनते नहीं थे, बल्कि हल करते थे। आज के करंट वाइस चांसलर ने बहुत बार साफ मना कर दिया है कि स्टूडेंट्स को मेरी ऑफिस में ना भेजें। वो सिर्फ उन्हें ज़्यादा वक्त देना पसंद करते हैं जो उनके साथ रिलेशनशिप में आए। IBA सिर्फ एक मजाक बन चुकी है। अगर ऐसा ही चला तो वो वक्त दूर नहीं जब यहाँ लड़कियों की सप्लाई की जाएगी। करंट वाइस चांसलर अकेले इन्वॉल्व नहीं इन सब में, उसने अपनी पूरी लॉबी बना ली है। अपने जैसे करप्ट लोगों को बड़ी जगह पे बिठाया, उन्हें HODs बनाए, बड़े बड़े प्रोजेक्ट्स दिए, सब अपनी मनमानी कर रहे हैं। जैसे मंजूर मीरानी, करंट HOD ऑफ बिजनेस डिपार्टमेंट, मसरूर सुमरो, लेक्चरर एट बिजनेस डिपार्टमेंट, जिस बंदे ने अपनी पूरी टीचिंग हिस्ट्री में बच्चों को पेपर शेयर करके पेपर पास करवाए हैं, उसको आगे किया जा रहा है। परवेज़ मेमन और भी बहुत लोग इस लॉबी में इन्वॉल्व हैं, जिन लोगों को कभी निसार साहब ने इतने सालों में आगे नहीं किया था, उनको आगे करके काबिल लोगों को गिरा दिया गया है। उन्हें यही तक बोला जा गया है कि अगर आपने कुछ भी एक्शन लिया, हम आपको IBA में रहने जैसा नहीं छोड़ेंगे। वार्डन्स तक रिलेशनशिप में इन्वॉल्व हैं, उनके साथ उस पॉलिटिकल सपोर्ट की वजह से हॉस्टल में रहने वाली लड़कियों के साथ टॉर्चर किया जाता है। फिर ऐसी वार्डन्स ही रहेंगी जो पूरा एनवायरनमेंट ख़राब कर रही हैं, जैसे वार्डन जोया, वार्डन मरियम की सैलरी तक डबल कर दी गई है, जो इतने सालों में नहीं हुई, वो कुछ मंथ्स में हो गई। हमारे घर वाले जो हमें इतनी दूर से हॉस्टल में रहने के लिए भेज रहे हैं, ये सोच के कि निसार साहब का इदारा सिक्योर है, उन्हें क्या पता हमें फोर्स किया जा रहा है कि हम अपनी उन्हें इज्जत ऑफर करें। हमारे घर में 16 मेंबर हैं, कमाने वाला सिर्फ एक बाप। मैं जब से IBA आई हूँ, हर दिन ये सोच के गुजरता है अपने छोटे भाई बहनों को अच्छी ज़िंदगी दूंगी, पर निसार साहब के जाने के बाद हम सिर्फ ये सोच रहे हैं अपनी इज्जत को कैसे महफूज रखें। मेरे बूढ़े माँ बाप, जिनको मैं अपनी आधी स्टाइपेंड भेजती हूँ और दिन गिन रही हूँ कि कब उनका सहारा बनूंगी, पर यहाँ की करप्शन ने तबाह कर दिया है। ज़बरदस्ती बच्चों को फेल किया जा रहा है। ऐसे HODs रखे कि बहुत बच्चे फेल हो रहे हैं एक्सटर्नली, और एग्जामिनेशन डिपार्टमेंट को चलाने वाला इमरान खान सबसे बड़ा करप्ट। बच्चों को पैसे लेके पास करता है। हमारे जैसे बेबस बच्चे कहाँ जाएं? और हाफिज सुन्नी ट्रांसपोर्ट ऑफिसर अपनी वाइफ को डाइवोर्स देके 2 दिन अपनी माँ को फैमिली हॉस्टल में रखा, बोला कि मैं अपने फैमिली के साथ रह रहा हूँ। हालांकि गर्ल्स को परेशान करता है हॉस्टल में गर्ल्स डिनर तक भेज जाए। हमारे इंजीनियरिंग डिपार्टमेंट, जिसकी फर्टिलिटी 47 है, अब सिर्फ 15 से 17 स्टूडेंट्स की एनरोलमेंट हो रही है। एक तरफ से ये सब चीज़ें हो रही हैं, दूसरी तरफ से सारा एनवायरनमेंट ख़राब किया जा रहा है। निसार साहब की ही पॉलिसीज़ को ख़राब किया जा रहा है।
दो स्टूडेंट्स एहतशाम और दुआ के नाम के उनको रॉन्ग एड्स की वजह से रस्टिकेट किया था निसार साहब ने, अब उनको ही रजिस्ट्रार ने वापस बुला लिया। इस तरह की एक्टिविटीज़ तो बढ़ जाएंगी क्योंकि ये स्टूडेंट्स के लिए मोटिवेशन बन गई है कि कुछ भी करें अब हमसे कोई पूछने वाला है ही नहीं। फिर कल को हमारे जैसे स्टूडेंट्स कहाँ जाएंगे जब घर वाले स्टूडेंट यूनिवर्सिटी भेजना बंद कर देंगे। सीएम साहब हमें इंसाफ दें, इस पॉलिटिकल माफिया से हमें बचाएं। हम बच्चों का मुस्तकबिल आपके हाथ में है, वरना कल को सबसे ज़्यादा सुसाइड केसेस आईबीए में होने वाले होंगे, चाहे शागिर्द हों या एम्प्लॉयज़। सबसे बेहतरीन एम्प्लॉयज़ आईबीए के एनओसी दे के जा चुके हैं। निसार साहब का सपना रह जाएगा। मुझे वो दिन याद है जब निसार साहब ने मेरे बूढ़े माँ बाप को बुलाया था और कहा आपकी बेटी और आपकी बेटी जैसी बहुत सारी आईबीए की लड़कियाँ पाकिस्तान का फ्यूचर बनेंगी। अब उस निसार साहब को हम कहाँ से वापस लेके आएँ, किसको इंसाफ के लिए बोलें। रजिस्ट्रार ऑफिस आता नहीं, वीसी अपनी मर्जी से आके अपनी मर्जी के लोगों से मिल के जाता है। रजिस्ट्रार ने 8 से 10 पोर्टफोलियोज अपने कंट्रोल में कर रखे हैं, कोई पूछने वाला नहीं है। एक ही बंदे को हर पोर्टफोलियो की सैलरी दी जा रही है। निसार साहब का मिशन ये तो नहीं था ना। करंट वाइस चांसलर ने निसार साहब के बाद पता नहीं कितनी हायरिंग की, सारी इलीगल। आईबीए की सिर्फ कोर्स बढ़ रही है, प्रोग्रेस नहीं। ऐसा ही चला तो वो दिन दूर नहीं जब आईबीए सिर्फ एक लोकल इदारा बन जाएगा, कोई मेरिट नहीं रहेगी। अब हमारा मुस्तकबिल आपके हाथ में है, हमें इस बर्बादी से बाहर निकालें, हमारे लिए कोई फैसला करें। आज हम आए हैं, कल को 20 लड़कियां और निकलेंगी। बेचारे निसार साहब जो डेथ से 4 दिन पहले भी लोगों को मैसेजेस कर रहे थे कि आईबीए को फंड्स दें, ऐसी अजीम शख्सियत की कब्र पे नेम प्लेट तक नहीं है। सेव आईबीए, सेव आवर फ्यूचर, सेव निसार साहब्स ड्रीम। ड्रिगेयर से बाद ही पहिरियों भेरो हो त आईबीए सखर जी इंतज़ामिया मथां अहिड़ा संगीन इल्ज़ाम लॻा हुआ। आईबीए जे बानी मरहूम निसार सिद्दीकीअ जी वफ़ात बैदि आईबीए मथां अहिड़ा इल्ज़ाम लॻण बैदि ख़ुदि आईबीए इंतज़ामिया बि परेशान थी वई। पाण खे आईबीए जूं शागिर्दियाणियूं ज़ाहिर करे नकाब लॻाए इल्ज़ाम हणंदड़ शागिर्दियाणियुनि जी का बि सुञाणप न हुजण करे मामिलो मशकूक ऐं संगीन लॻी रहियो हो ऐं आईबीए मथां इल्ज़ामनि जा तीर बि तेज़ीअ सां वसी रहिया हुआ। अहिड़ी सूरतहाल में आईबीए सखर जे वाइस चांसलर मीर मोहम्मद शाह पारां रजिस्ट्रार ज़ाहिद हुसैन खंड जी सरबराहीअ में हिकु 8 रुकनी जांच कमेटी ठाही वई, जंहिंमें मर्दनि सां गॾु औरत प्रोफेसर्स खे बि शामिल कयो वियो। जांच कमेटीअ पारां वीडियो स्कैंडल जी जांच मुकमल करण बैदि रिपोर्ट ॾिनी वई त नक़ाब पहिरें वीडियो तैयार कंदड़ 2 छोकिरियुनि मां इल्ज़ाम लॻाईंदड़ हिकु छोकिरीअ जो आईबीए सखर सां को बि वास्तो न आहे। पाण खे आईबीए जी शागिर्दियाणी ज़ाहिर करे इल्ज़ाम लॻाईंदड़ छोकिरी सखर जे सिटी स्कूल में पढ़ंदड़ मैट्रिक जी शागिर्दियाणी ईशा बलोच आहे, जॾहिं त ईशा बलोच जे भरिसां बैनर खणी वेठल नारीअ जी जांच कमेटीअ पारां सुञाणप बख़्तावर सुमरो तौरु साम्हूं आई, जेका आईबीए जे ट्रेड लैब में इंटरनी तौरु कमु करे थी। इन कमेटी पंहिंजो कमु जेका आहे सा मंडे खां शुरू कयो ऐं असां शुरू में जेके CCTV फुटेज हुयूं उन्हनि मां ई असांखे हिकिड़ी क्लियूं मिलियो, जेको 23 ऐं 24 जी राति ते त कोई 11 खां धारे 11 ऐं 12 जे विच में कुझु 2 गर्ल्स हुयूं जेके मस्जिद ॾांहुं वञनि पियूं ऐं उहे हॉस्टल मां बि जेके आहे निकितियूं हुयूं। उन खां पोइ असां उनखे एनालाइज़ कयोसीं ऐं उन जी बेस ते छो जो उहा हिकिड़ी छोकिरी जेका आहे सा फ़ोन ते ॻाल्हाए पई उहा आइडेंटिफाई थी त उहा असांजी इंटरनी आहे सखर आईबी यूनिवर्सिटी जी। ऐं पोइ उनखे जॾहिं असां इंट्रोगेट कयोसीं त ख़बर पई त हे का ॿाहिरीं छोकिरी आहे ॿी जेका ॻाल्हाए पई उहा कंहिं स्कूल जी शागिर्दियाणी हुई ऐं हे छोकिरी जेका आहे सा असांजी जेका इंटरनी आहे उहा उनखे कंहिं तरीक़े सां वठी जेका आहे सा हिते इहो स्क्रिप्ट ॾिनो ऐं उन जेका आहे सा उन ते ॻाल्हायो ऐं उन खां पोइ जेका आहे सा कमेटी पंहिंजूं फाइंडिंग्स कयूं ऐं सॼे हिन जेका आहे सा CDR इन्हनि मोबाइल फ़ोन्स जूं कढायूं ऐं जंहिं मां इहा ख़बर पई त हिन पूरी साज़िश जे पोयां को असांजो इम्प्लाई आहे
ऐं उहो एम्प्लॉई जेका आहे सा अनफॉर्चुनेटली साईं सिद्दीकी साहिब जो पुटु हुयो ऐं उन जेका आहे सा इन छोकिरी खे तयारु कयो ऐं इन छोकिरी वरी उन ॿी छोकिरी खे जेका ॿाहिरीं हुई उन खे तयारु कयो त तव्हां इहो सॼो स्क्रिप्ट जेका आहे सा पढ़ो छो जो इहो मुंहिंजो स्कूल जो प्रोजेक्ट आहे जेका आहे सा कंहिं प्रोजेक्ट जे सिलसिले में आहे जेको कंहिं फलाही इदारे सां लाॻापियल आहे उहो स्क्रिप्ट जेका आहे सा लिखियलु पढ़ियो जेका आहे सा मतिलबु इहा ॻाल्हि साबित थी चुकी त निसार अहमद सिद्दीकी साहब जो जेको पुटु आहे हुसैन सिद्दीकी उन समूरी कहाणी जेका वीडियो वारी हुई उनजो स्क्रिप्ट डायरेक्शन या उनजो जेको मुख्य किरदारु हुयो उहो ई आहे। हा जेको हींअर ताईं असांखे फाइंडिंग्स मिलियूं आहिनि उहे उन मुताबिक़ इहो हींअर असां वटि डिप्टी डायरेक्टर आहे HR जो ऐं उहो ई जेका आहे सा उन में इन्वॉल्व आहे। अच्छा डिप्टी डायरेक्टर HR हुसैन सिद्दीकी साहब बख्तावर जेका तव्हां वटि इंटरनी आहे उनखे इहो तयारु कयो त तव्हां पंहिंजो हीअ स्क्रिप्ट आहे या हीअ करिणो आहे उनखे ॿुधाई सही त छो पियो करे छा मामला आहिनि इन्हनि समूरनि जा स्टेटमेंट रिकॉर्ड थिया आहिनि इन्हनि कन्फेस कयूं आहिनि पाण खे? बिल्कुलु जेका छोकिरी आहे उन बि कन्फेस कयो आहे ऐं कल्ह SSP सखर जे साम्हूं जेका आहे सा हुसैन बि जेका आहे सा कन्फेस कयो आहे ऐं इन ई इहा वीडियो जेका आहे सा कंहिं माण्हू खे मोकिली जंहिं पहिरियां सोशल मीडिया ते उनखे वायरल कयो आहे ऐं इहो सॼी हुन छोकिरी जी स्टेटमेंट्स बि आहिनि ऐं सभिनी जो असां स्टेटमेंट्स वठी ऐं रिपोर्ट तयारु करे जेका आहे सा उहा अथॉरिटीज़ खे मोकिली आहे। ॿ छोकिरियूं जेके वीडियो में नज़र अचनि पियूं उन्हनि पंहिंजी स्टेटमेंट में एतराफ़ कयो आहे त हू ई आहिनि जन इहा वीडियो तयारु हा इहो बिल्कुलु क्लियर आहे ऐं उन्हनि एतराफ़ बि कयो आहे ऐं उन्हनि जी वीडियो रिकॉर्डिंग बि असां वटि आहिनि ऐं लिखत में बयान बि आहिनि जेके आहे हुसैन सिद्दीकी इन ॻाल्हि जो एतराफ़ कयो आहे त हा उहो ई मुख्य किरदारु आहे इन समूरी वीडियो स्कैंडल जो उन बि का स्टेटमेंट ॾिनी आहे? उन बि ॾिनी आहे कल्ह सभिनी जे साम्हूं ऐं उन खां अलावा जेको छोकिरियुनि जूं स्टेटमेंट्स आहिनि ऐं जेको CDR जो रिकॉर्ड आहे उहो बि सॼो मैच करे थो जेका आहे। अच्छा CCTV फुटेजिस में ज़ाहिद साहब जेका असां ताईं ॼाण पहुती आहे त उन में ॾिसी सघिजे थो त ॿई छोकिरियूं थोरे फ़र्क़ सां 23 अप्रैल ते मस्जिद में अंदरि दाख़िल थियनि थियूं जेका CCTV अव्हां वटि मौजूदु आहे। उन CCTV में इहा बि साम्हूं आहे त बख्तावर जेका इंटरनी आहे उहा केतिरी देरि ताईं वीडियो रिकॉर्डिंग खां अॻु फ़ोन ते ॻाल्हाए रही आहे? CDR छा पई चवे त कंहिंसां ॻाल्हाए? 10 खां 12 मिंट जी कॉल्स आहिनि हुन जूं वञण वक़्तु बि आहिनि ऐं वापसी ते बि आहिनि ऐं उहा जेको नंबर आहे उहो हुसैन सिद्दीकी जे यूज़ में आहे जेका आहे। मतिलबु बख्तावर या वीडियो रिकॉर्ड करण खां अॻु ऐं वीडियो रिकॉर्ड करण खां पोइ टेलीफोन ते हुसैन सिद्दीकी सां डिघी ॻाल्हि ॿोल कई? जी शुरू में डिघी ॻाल्हि कई अथई पोइ वरी थोरी जेका आहे सा घटि आहे वापसी ते हुनखे ॿुधायो अथई त हे थी वियो आहे जेका आहे करे छॾियो आहे। अच्छा ही वीडियो जॾहिं रिकॉर्ड थी वई त छोकिरियुनि पाण वायरल कई या वरी कंहिंखे ॾिनऊं हुसैन खे या ॿिए खे? जेको छोकिरी ॿुधाए थी त इहा हुन फ़ोन जेका आहे सा हुन ॾांहुं मोकिली हुई उतां हुन पंहिंजी फ़ोन में ट्रांसफ़र करे ऐं कंहिंखे मोकिली जेका आहे सा ऐं उहा उतां वायरल थी आहे जेका आहे। जंहिं फ़ोन सां रिकॉर्डिंग कई वई उहा ख़बर पई त मोबाइल कंहिंजी? हुन छोकिरी जी जेका आहे सा मोबाइल हुई जेका ॿाहिरीं हुई उन ट्रांसफ़र करे हुनखे ॾिनी असांजी इंटरनी खे ऐं उन वरी जेका आहे सा पंहिंजी फ़ोन जेका आहे हुसैन ॾांहुं मोकिली ऐं उतां जेका आहे सा उहा हुन ट्रांसफ़र करे ऐं ॿाहिरि जेका आहे सा मतिलबु फस्ट वीडियो जेका तयारु थी उन में जेका मैट्रिक जी शागिर्दियाणी आहे निजी स्कूल में पढ़े थी उनजी मोबाइल ते वीडियो तयारु उहा तयारु उनजी ते ठही ऐं उन ट्रांसफ़र करे जेका आहे सा असांजी बख्तावर खे ॾिनी ऐं उन वरी जेका आहे सा हुसैन ॾांहुं उहा फ़ोन मोकिली ऐं उतां उहा ट्रांसफ़र थी जेका आहे सा। इहा मतिलबु जांच में साबित थी चुकी आहे। IBS सखर जी जांच कमेटीअ पारां जांच बैदि बख्तावर सुमरो जी हिकु वीडियो बि साम्हूं आई जंहिंमें हुन चयो त मुंहिंजो ब्रेन वॉश कयो वियो हो ऐं मूंखां इहा वीडियो IBA जे बानी निसार अहमद सिद्दीकी जे पुट हुसैन सिद्दीकीअ तैयारु कराई ऐं उन ई वायरल भी कई। मैं IB की एक ट्रेनी हूँ। कुछ दिन पहले जो IB के लिए वीडियो वायरल हुई उसके लिए मेरा ब्रेन वॉश किया गया और मुझे इस तरीके से ट्रेन किया गया कि मैं वो वीडियो बनाऊँ और फिर वो वीडियो बना के मैंने हुसैन अहमद सिद्दीकी को दी और मुझे IB के लिए ब्रेन वॉश करने वाला हुसैन अहमद सिद्दीकी था। मुझे इस चीज़ की बहुत शर्मिंदगी है कि मैंने IB के साथ बहुत गलत किया। इसके लिए मैं माफ़ी मांगती हूँ और मैं बेकसूर हूँ, मैं बातों में आ गई हुसैन अहमद सिद्दीकी की। बख्तावर सुमरो जे अहिड़े वीडियो बयान ऐं जांच कमेटी जे ॾिनल बयाननि खां पोइ
एक नओं बहस छिड़ी वियो त निसार अहमद सिद्दीकीअ जी 25 सालनि जी महिनत बैदि तैयार थियल इदारे IBA सखर ख़िलाफ़ संदसि पुट हुसैन सिद्दीकीअ आख़िर साज़िश छो कई। इन सिलसिले में हुसैन सिद्दीकीअ समूरनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त बख़्तावर खां हुन वीडियो तयारु न कराई आहे ऐं मथसि इल्ज़ाम कूड़ा आहिनि। बख़्तावर सूमरो मुंहिंजे ॿारनि खे ट्यूशन पढ़ाईंदी आहे, उन करे साणसि राब्तो रहंदो आहे। हुसैन सिद्दीकीअ पारां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां मिलियल शोकाज़ वारे मामले ते हाई कोर्ट में पिटीशन बि दाख़िल कराई वई आहे, जंहिं ते अदालत पारां स्टे जारी कंदे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे हुसैन सिद्दीकी ख़िलाफ़ वधीक कार्रवाईअ खां रोकींदे 20 मई ते जवाब तलब करे वरितो आहे। मुझे जो मौक़िफ़ आहे हिन वक्त इन दरख़्वास्त में हाई कोर्ट में वो इहो आहे त जेको मूं ते एलिगेशन्स लॻा आहिनि मां उनखे डिफेंड थो कयां त उहे सभु ग़लति आहिनि ऐं मूंखे फोर्सफुली जेको आहे उन कमेटीअ में चवरायो वियो त बाबा हीउ सभु तूं कयो आहे ऐं मां कोर्ट खां जेको आहे हिन वक़्तु जस्टिस इंसाफ़ घुरां थो, उन लाइ आयो आहियां ऐं कोर्ट सगोरीअ मूंखे हिन वक़्तु जेको आहे स्टे ॾिनो आहे ऐं हिकिड़ो रिलीफ मिलियो आहे। IBA इंतिज़ामिया जेको मूंसां कयो आहे उहो कोर्ट सगोरी उन ते वधीक फर्दर एक्शन खणंदी। बसि हिकिड़ी कॉल आई, अचो, मां वियुसि, पहिरियां मूंखां पुछियो, मां डिनाए कयुसि, पोइ मूंखां पुछा कयूं, मां डिनाए कंदो रहियुसि। पोइ जॾहिं मुंहिंजी ॿारनि जे मथां ॻाल्हि आई त पोइ मां चयुमि ठीकु आहे, मूंखे अगरि अरेस्ट कंदा त मां ई जेल वञा, मुंहिंजा ॿार छो परेशान थियनि जेके कुझु ख़बर ई नाहे इन मामले में मासूम वारनि खे। त इहो सॼो मुंहिंजो मौक़िफ़ आहे मुंहिंजे ऑनरेबल अथॉरिटीज़ खे त हीउ मसइलो जेको आहे IBA खे डैमेज थो करे, महिरबानी करे इनखे जेतिरो जल्दी थी सघे सॉर्ट आउट कयो। मूंखे कोई चवे त तव्हां IBA जो नालो बदनाम था कयो, मूंखे केतिरो ॾुख थींदो, मूं त छा गुज़रंदो त मां पंहिंजे वालिद साहब जे नाले खे जेको आहे ईअं ख़राबु कंदुसि। साईं मूंखे ॾाढो ॾुख थो थिए, मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए, यकीन कयो इहो ॾिसी ॿुधी ऐं मां कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए बि नथो सघां। अगरि मां ॻाल्हाईंदुसि त उहो निसार साहब सां हुन कमु कयो आहे, उनखे बि इहो सोचणु घुरिजे त इहे सभु शयूं न थियणु घुरिजनि, पर्सनल कमेंट्स न ॾियणु घुरिजनि, बी ए प्रोफेशनल। मुंहिंजो उन्हनि खे सिधो सऊं हिकिड़ो मैसेज आहे, बी ए प्रोफेशनल। हुसैन सिद्दीकी साहब बीइंग HR एट IBA सखर, उनखे शोकास मिलियो, तव्हां जेका बख़्तावर सूमरो वीडियो ठाही आहे तंहिंमें तव्हां मॉनिटरिंग कई आहे ऐं तव्हां हिननि खे कंप्लीट लुक आफ्टर कयो आहे। उन बेस ते शोकास इशू थियो जंहिंमें हिननि खे टर्मिनेशन जी वार्निंग हुई त विदिन अ पीरियड ऑफ 7 days तव्हां टर्मिनेट कंदासीं ऐं उन में असीं पिटीशन फाइल के कोर्ट खे ॿुधायोसीं त कल्ह जेका बख़्तावर सूमरो जी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उन खां पोइ त एलिगेशन जेके बि आहिनि हुसैन सिद्दीकी के खिलाफ़ उहे त बेसलेस आहिनि ऐं पर्सनल गर्ज हुई जेका उन्हनि यूज़ कई आहे IBA इंतिज़ामिया। कोर्ट खे जॾहिं असीं ॿुधायोसीं त कोर्ट असांजो उन महिल ई डिस्टेंडिंग ऑर्डर पास कयो आहे, डायरेक्शन ॾिनी आहे IBA इंतिज़ामिया खे त को बि एडवर्स एक्शन न खणो आहे इन रिस्पेक्ट ऑफ द सर्विस ऑफ द पिटिशनर ऑफ हुसैन सिद्दीकी ऐं मैटर एडजंट थियो आहे 20 तारीख़ ते। अहिड़ीअ रीति वीडियो स्कैंडल जो मुख्य किरदारु बख़्तावर सूमरो बि हिकु दफ़ो ॿीहर मंज़र ते आई आहे ऐं हुन सखर प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एतराफ़ कयो आहे त हुन ई इहा वीडियो ठाही हुई ऐं इल्ज़ामनि ते अॼु बि क़ाइमु आहे। हुन चयो त IBA इंतिज़ामिया ऐं SSP मथसि दॿाउ विधो त वीडियो ठाराइण जे पुठियां हुसैन सिद्दीकीअ जो हथु आहे ऐं उन जो अव्हां नालो खणो न त अव्हां खे नुक़सानु पहुचायो वेंदो। जैसा कि आपने कुछ दिन पहले न्यूज़ सुनी IBA से रिलेटेड और उससे पहले एक वीडियो वायरल हुई थी, तो वो वीडियो बनाने वाली मैं थी, सिर्फ मैं। तो उस वीडियो में जो भी एलिगेशंस थी वो सारी सही थी। कुछ डेज पहले उन्होंने इंक्वायरी करते हुए मुझे अप्रोच किया, तो अब इन्होंने क्या किया, अपना टारगेट पूरा करने के लिए मुझे यूज़ किया जो जिन पे एलिगेशंस थी। अब उस नाइट जब मैं मस्जिद जा रही थी उन्होंने वो वाला टाइम लिया जब निसार अहमद सिद्दीकी के पोते और पोतियां मुझसे बात कर रहे थे, कनेक्ट करने के लिए हुसैन अहमद सिद्दीकी से। पहले डे पे उन्होंने मुझे बुलाया और उन्होंने कहा कि जो है ना ये वीडियो आपने बनाई है और आप बोलो कि ये इसके पीछे ना हुसैन अहमद सिद्दीकी है, उसने आपसे ये वीडियो बनाई है।
جب میں نے صاف منع کیا تو انہوں نے رجسٹرار کھنڈ جو تھے وہ مجھے سائیڈ میں لے کے گئے. انہوں نے مجھے کہا کہ بختاور میں آپ کو جو ہے نا ڈبل پروموشن دے رہا ہوں, آپ جتنے پیسے بولیں گی میں اتنے پیسے دوں گا, آپ کو گھر چاہیے, گاڑی چاہیے, ہر چیز دوں گا. آپ بولو یہ ویڈیو آپ نے بنائی ہے اور آپ کو بنوانے والا حسین احمد صدیقی ہے. میں نے صاف منع کر دیا. میں نے کہا سر باتیں تو سچ ہے نا, یہ ویڈیو اس لیے بنی کہ ان ایشوز کو سولو کیا جائے. میں نے رجسٹرار کو بولا کہ آپ کو جو کرنا ہے کریں, وہ ساری ایلیگیشن سچ ہیں. میں نے کبھی ایک بار بھی نہیں بولا کہ وہ ایلیگیشنز جھوٹ ہیں. تھرڈ ڈے پہ انہوں نے ایس ایس پی عرفان سمو کو بلایا ہے جو فیمیل پولیس کو لے کے آیا ہے, اور وہ مجھے دھمکیاں دے رہا ہے کہ اگر آپ نے ایکسیپٹ نہیں کیا تو میں آپ کو اٹھوا لوں گا, کڈنیپ کروا دوں گا, مروا دوں گا, ایسے بولا. اور میرے سامنے حسین احمد صدیقی کو بھی بولا کہ آپ کی وائف کو اٹھوا لوں گا, آپ کی بیٹی کو اٹھوا لوں گا. وہاں پہ میں نے سوچا کہ جب اس کو وہ نہیں بخش رہے تو میرے ساتھ تو پتہ نہیں وہ کیا کریں گے. نہ میری فیملی سے مجھے کانٹیکٹ کرنے دے رہے تھے, نہ مجھے کسی سے بات کرنے دے رہے تھے, نہ ہاسٹل پہ کسی سے بات کرنے دے رہے تھے. ہر کسی کو میں نے یہ تک سوچا تھا کہ میں سی ایم کو ای میل کروں گی, لیکن انہوں نے کوئی سورس نہیں چھوڑا جس سے میں کانٹیکٹ کر سکوں. وہ مجھے فورس کرنے کی کوشش کر رہے تھے. اس کے بعد ایٹ دی اینڈ انہوں نے اتنا پریشرائز کیا کہ آپ بھلے کتنے دن لگا دو, میں آپ کو جو ہے نا یہاں سے جانے نہیں دوں گا جب تک آپ بیان نہیں دو گے. فورسفلی میرا بیان لیا ہے, ریٹن میں بھی اور ریکارڈڈ بھی. बख्तावर सुमरो जे अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं अचण बैदि हिकु दफ़ो ॿीहर वरी बहस शुरू थी वियो त आख़िर मामिलो आहे छा, ऐं बख्तावर सुमरो सां गॾु वीडियो में नज़र ईंदड़ सिटी स्कूल जी शागिर्दियाणीअ जे मुसलसल मंज़र ते न अचण ते बि खोड़ सारा सवाल उथी रहिया हुआ. आख़िरकार पाण खे IBA जी शागिर्दियाणी ज़ाहिर करे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मथां इल्ज़ाम हणंदड़ सिटी स्कूल जी मैट्रिक जी शागिर्दियाणी ईशा बलोच जो बि जांच कमेटी आॾो ॾिनल बयान वारी वीडियो साम्हूं अची वई आहे, जंहिंमें हुन चयो आहे त मूंखे बख्तावर सुमरो दोखे सां घुराए मस्जिद में वीडियो तयारु कराई. ईशा बलोच पंहिंजी माउ सां गॾु जांच कमेटी आॾो पेश थी ऐं हुन जांच कमेटी आॾो चयो त मूंखे प्रोजेक्ट लाइ वीडियो ठाहिण जो चई वीडियो रिकॉर्ड कराई वई. कॉल की मैं सो रही थी, उन्होंने बोला ईशा मेरा प्रोजेक्ट है, इतने दिनों से हम लोग मिले भी नहीं है, मेरा प्रोजेक्ट है. जैसे मैं थोड़ी वो जैसे मम्मा की तरह मम्मा से भी सीख कर हर कोई हेल्प वगैरह करता रहता है. तो हमारी खुद सिटी स्कूल में स्टूडेंट्स की ऑर्गेनाइजेशन है दस्ते खुदा, तो उन्होंने मुझे बोला कि जैसे आप डोनेशन वगैरह की ड्राइव्स वगैरह करती रहती हो तो मुझे भी इसी से रिलेटेड प्रोजेक्ट करवाना है, मुझे आपकी हेल्प चाहिए. आप ना आ जाना, आज आप फ्री हो? आज मुझे ट्यूशन जाना है, 2 to 4 मेरी ट्यूशन होती है, मैं ऑलमोस्ट 4:30 तक घर पहुंचती हूँ. तो मैंने बोला अच्छा ठीक है, मैं आपकी मम्मा से कॉल कर देती हूँ, आप बस बात मत करना, मैं वो खुद ही मैं उनसे परमिशन ले लूँगी. मैं चले ठीक है आप ले लें. फिर मैं उठी तो मम्मा ने बोला कि अच्छा आप जाओगी. मैंने बोला अब वो अकेली हैं, बुला रही हैं, मैंने बोला कि करना है, तो मैंने बोला चलें ठीक है मैं जाती हूँ. फिर मैं ऑलमोस्ट 5 to 5:30 ऐसे पहुंची. उन्होंने भी मुझे बोला कि मैंने तो तुम्हें 4 बजे तुमने बोला कि तुम 4 बजे आओगी. तो मैंने बोला मुझे ट्यूशन में जाना होता है, मैं थोड़ी थकी हुई भी थी तो इसलिए मुझे लेट हो गया. आपने बताया कि काम क्या है, मैंने बोला चलो चलो मैं बताती हूँ. ये गेट पर ऐसी थोड़ी बहुत बात हुई, तो हम लोग वहाँ गए वगैरह, ऐसे थोड़ी देर 2-3 मिनट ऐसे ग्राउंड में बैठे. तो उनके साथ वो उनकी दूसरी दोस्त भी थी जो जिनका नाम बख्तावर बिल्डी है, वो थी उनके साथ. उन्होंने बोला कि अब वो उनको भी इंक्लूड करना चाह रही थी इसमें, पर वो मुझे समझ नहीं आया था कि वो क्या रहे. मैंने बोला आप बता तो दे कि करना क्या है प्रोजेक्ट. तो वो उनसे ऐसी बात कर रही थी कि 3 बंदों से स्ट्रॉन्ग बनेगी, 2 बंदों से नहीं बनेगी, तुम भी आ जाओगे वगैरह. मैंने बोला नहीं मुझे देर हो रही है और मतलब हो जाएगी, कुछ नहीं होता, पर मुझे जाना है. मतलब उन्होंने जैसे जैसे करके मतलब बस मुझे छोड़ के आओ. तो उन्होंने फिर मुझे भाभी ने बोला कि आप ना जाओ, आपको पता होगा मेरा हॉस्टल नंबर 218 है, तो आप जाओ और बैठो मैं आ रही हूँ. फिर मैं गई, मैं वहाँ पे गई तो उनके साथ ना उस वक्त एक और उनकी बैचमेट होती थी अलीना, वो उनके पास रही हुई थी 8 दिनों से तकरीबन. तो उनको ये था कि वो उनके सामने बात नहीं करी थी, उनको बस ये हो रहा था कि ये जा क्यों नहीं रही है. मुझे उस वक्त भी प्रॉपर बात नहीं हुई, बस मुझे ये बताया कि एक वीडियो बनानी है हमें. बच्चा ने ठीक है कोई होगी इससे रिलेटेड, क्योंकि उनको भी पता है कि मुझे स्पीचेस वगैरह करने का डिबेट का शौक है. मैं शायद इससे कुछ रिलेटेड हो. तो मैं बैठी वहाँ पे. अब अफ्तारी तक मुझे प्रॉपर बात नहीं बताई कि मैं किसी को कॉल करके बताऊँ कि वो क्या है. अफ्तारी हुई, थोड़ा मुझे बोला कि अच्छा आओ हम लोग ग्राउंड लगाते हैं, थोड़ा जैसे हमने बहुत अफ्तारी की है तो थोड़ा डाइजेस्ट वगैरह बन जाएगा.
तो तब मुझे थोड़ा बहुत बताया कि हमें ना वीडियो बनाने है, मैं आपको कुछ बोलूँगी, आपको बस वो पढ़ना है, बस ये है। और फिर मैंने बोला कि मैं क्यों करूँ, और मैं तो मतलब स्टूडेंट मिली हूँ, तो प्रोजेक्ट में तो स्टूडेंट्स ही इंक्लूडेड होंगे ना। बोला नहीं, मैं तो आपको फिर वो कवर वगैरह करूँगी तो ऐसा फील होगा कि आप IB की स्टूडेंट हो। मैंने बोला चले ठीक है कर दूँ। बोला कि आप कॉन्फिडेंट हो और मैं आप पर ट्रस्ट करती हूँ, किसी और कोई और मेरा इतना कोई खास दोस्त है नहीं, आप पर और बख्तावर पर ट्रस्ट करती हूँ। अब बख्तावर है नहीं, आप बहुत कॉन्फिडेंट हो तो मेरा प्रोजेक्ट अच्छा जाएगा। मैंने बोला चलें ठीक है करते हैं। फिर मुझे लेके गई वो मस्जिद, मगरिब के बाद जब मस्जिद में कोई नहीं होता वहाँ लेके गई, फिर मुझे कवर वगैरह करवाया। फिर मुझे सिर्फ बोला, मुझे अभी तक ये नहीं पता था कि मुझे बोलना क्या है। वहाँ पे रखा, वो दूसरी लोकेशन थी तो वहाँ पे करवाया। फिर मुझे बस बोला कि तुम ऐसे ऐसे हाथ हिलाओ, और मुझे बोला कि आपकी अपने मोबाइल की वीडियो क्वालिटी दिखाओ कि कैसी है। मैंने बोला ये ऐसी है। तो हाँ हाँ ये सही है, वीडियो सही बनी। तो उन्होंने बोला बस तुम ऐसे ऐसे मुँह हिलाओ, ऐसे फील करवाओ कि तुम बोल रही हो कुछ। मैंने बोला चले ठीक है। अब मेरा पूरा वो निकाब विकाब उन्होंने पूरा किया, उनके बैग में था ये सब बुरखा उरखा। फिर हो गया, फिर हम लोग गए, फिर हम लोग वापस गए। तो फिर वो मतलब उन्होंने हम लोग डबिंग करेंगे, उस वक्त वो ना किसी से कांटेक्ट में थी। IBS सखर वीडियो स्कैंडल में मुलविस ॿिनि शागिर्दियाणियुनि जा CCTV फुटेजिस बि साम्हूं अची विया आहिनि, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त IBA जी इंटरनी बख्तावर सूमरो ऐं सिटी स्कूल जी शागिर्दियाणी गर्ल्स हॉस्टल खां ॿाहिरि निकिरी मस्जिद में वञी रहियूं आहिनि, जॾहिं त मस्जिद ॿाहिरां बख्तावर जा मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण वारा CCTV फुटेजिस बि साम्हूं आया आहिनि। CCTV फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त बख्तावर ऐं ईशा मस्जिद मां ॿाहिरि निकिरी वरी वापसि गर्ल्स हॉस्टल में अचनि थियूं, जॾहिं त बख्तावर वापसि वञण खां अॻु मस्जिद जो ॿाहिरियों बल्ब बि बंदि करे थी, जंहिंजा पिणु CCTV फुटेजिस साम्हूं आया आहिनि। IBS सखर जी इंतिज़ामिया मथां इल्ज़ामनि ऐं जांच बैदि हिन वक़्तु मामिलो सिंध हाई कोर्ट बेंच सखर में पहुतल आहे। हाणे ॾिसिजे त अदालत पारां हिन ॾस में कहिड़ा हुकुम साम्हूं अचनि था ऐं मामिलो कहिड़े तरफ़ वञे थो, जॾहिं त IBA जी जांच कमेटी अॻु ई वीडियो स्कैंडल पुठियां हुसैन सिद्दीकीअ खे मुख्य किरदारु करार ॾेई चुकी आहे त हुन ई बख्तावर जी मार्फत इहा वीडियो तयारु कराए वायरल कई, जंहिं ते हुसैन सिद्दीकीअ खे शोकॉज़ नोटिस पिणु ॾिनो वियो आहे। कैमरामैन सिकंदर अली ऐं रज़ाक सोलंगी सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।